बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असांजो टॉपिक आहे एग्रीमेंट ऑफ द वर्ब विद द सब्जेक्ट। सब्जेक्ट सां वर्ब जो एग्रीमेंट हुजणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। ठीकु आहे, छो त टेस्टुनि में अक्सर अहिड़े क़िस्म जा जुमला, जीअं त हीअ जो बोर्ड भरियल आहे, ठीकु आहे, असां जॾहिं मुख़्तलिफ़ पॉइंट्स पढ़ंदा वेंदासीं न, तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त वाक्यनि सब्जेक्ट जो वर्ब सां जेको एग्रीमेंट आहे न, उहो केॾो इम्पोर्टेंट आहे। हाणे टॉपिक आहे एग्रीमेंट ऑफ द वर्ब विद द सब्जेक्ट। सिधी सही ॻाल्हि आहे त जेको एग्रीमेंट आहे छाजो, वर्ब जो, कंहिंसां हुजे पुट, सब्जेक्ट सां हुजणु लाज़मी आहे। असां अॼु हिन सॼे लेक्चर जी हिकु हिकु पॉइंट ते गौर कंदासीं, हिकु हिकु पॉइंट जा एग्जाम्पल सम्झण जी कोशिशि कंदासीं। ठीकु आहे, सभ खां पहिरियां पॉइंट आहे त टू आर मोर सिंगुलर नाउन्स आर प्रोनाउंस जॉइंड बाय एंड रिक्वायर्ड अ प्लूरल वर्ब। अच्छा, सभ खां पहिरियां त असांखे ख़बर आहे त वर्ब हिकिड़ा ऑक्सिलरी वर्ब हूंदा आहिनि, हेल्पिंग वर्ब हूंदा आहिनि, हिकिड़ा हूंदा अथव मेन वर्ब। मिसाल हिकिड़ो मां त चवां प्ले इज़ अ वर्ब, मेन वर्ब आहे न, माना हुन में एक्शन वर्ब आहे, पर इज़ बि वर्ब आहे। इज़ खे असां चवंदा आहियूं ऑक्सिलरी वर्ब या हेल्पिंग वर्ब, पर आहे त वर्ब न। ठीकु आहे, त चए थो त जॾहिं बि कोई नाउन हुजनि या प्रोनाउन हुजनि ऐं कनेक्टेड आहिनि एंड सां, त उहे छा खणंदा पुट, प्लूरल वर्ब खणंदा, प्लूरल हेल्पिंग वर्ब खणंदा। ठीकु आहे, या प्लूरल वर्ब खणंदा। मिसाल कीअं, ही एंड आई वर प्लेइंग, छाजे करे हिन में एंड इस्तेमालु थी आहे ऐं ॿ सिंगुलर नाउन आहिनि ऐं प्रोनाउंस आहिनि। अच्छा, इन जे हर जुमिले ते गौर कजो, सिंगुलर नाउन्स आर प्रोनाउंस। हियर वी आर टॉकिंग अबाउट सिंगुलर नाउन्स आर प्रोनाउंस, है ना, इहो बि ज़हन में रखंदो तव्हां। अच्छा, ॿियो एग्जाम्पल आहे ही फायर एंड वाटर डू नॉट एग्री। फायर इज़ अ सिंगुलर नाउन, वाटर इज़ अ सिंगुलर नाउन, विच ते कनेक्ट छा सां थियल आहिनि पुट, एंड सां थियल आहिनि। त इट मीन्स असां हिते कहिड़ो हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कंदासीं, प्लूरल हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कंदासीं। ॾिसो, हिननि कयो आहे त फायर एंड वाटर डू नॉट एग्री। ठीकु आहे, डू असां कंहिंसां लॻाईंदा आहियूं, प्लूरल सां लॻाईंदा आहियूं। आई, वी, यू, दे या के बि प्लूरल नाउन हूंदा आहिनि या सब्जेक्ट हूंदा आहिनि, असां उन्हनि सां डू लॻाईंदा आहियूं। त हिते तो चए त जेकॾहिं उहे एंड सां कनेक्टेड आहिनि ऐं सिंगुलर नाउन आहिनि, त असां उन्हनि सां प्लूरल वर्ब लॻाईंदासीं। बट इफ सजेस्ट वन आइडिया टू द माइंड और रिफर टू द सेम पर्सन आर थिंग, द वर्ब इज सिंगुलर। इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो त कॾहिं कॾहिं काई शइ भले ॿ एंड बि इस्तेमालु थियल हुजे, ॿ नाउन बि इस्तेमालु थियल हुजनि, पर साॻी शइ खे रिफर कनि। ठीकु आहे, मिसाल कीअं, चए थो द हॉर्स एंड कैरेज इज एट द डोर। बगी घोड़ो, यानी घोड़ो ऐं हुन सां हुनजो कैरेज, उहे दर ते बीठा आहिनि। हाणे ॾिसो, ॿई साॻी ॻाल्हि आहे, त न ॿ डिफरेंट शयूं आयूं आहिनि दर ते। ठीकु आहे, त हिते असां छा इस्तेमालु कंदासीं, इज़। हूअं एंड लॻाइण खां पोइ असां प्लूरल पिया इस्तेमालु कयूं हेल्पिंग वर्ब, पर जॾहिं ॾिठोसीं त जॾहिं साॻी शइ रिफर थिए त हुन सां असां कहिड़ो वर्ब लॻाईंदासीं पुट, सिंगुलर लॻाईंदासीं। चए थो ॿियो नंबर एग्जाम्पल आहे द नॉवलिस्ट एंड पोइट इज डेड। हाणे हिकिड़ो ई माण्हू आहे जेको नॉवलिस्ट बि हुयो ऐं शाइर बि हुयो, त इहे ॿई केॾे थो रिफर कनि, साॻी शइ ते रिफर कनि, त असां हिते कहिड़ो हेल्पिंग वर्ब लॻाईंदासीं पुट, डेफिनेटली सिंगुलर लॻाईंदासीं। ठीकु आहे, सो हीअ ॻाल्हि बि असांजी क्लियर थी वई। ॿी पॉइंट आहे द वर्ड्स जॉइन टू अ सिंगुलर सब्जेक्ट बाय विथ एज वेल एज ईटीसी। चए थो जॾहिं अहिड़ा लफ़्ज़ जेके विथ सां या एज वेल एज सां कनेक्टेड हुजनि, उन्हनि सां छा थींदो, आर पैरेंथेटिकल, द वर्ड शुड देयरफॉर बी पुट इन द सिंगुलर। यानी अहिड़ा ॿ लफ़्ज़ जेके या विथ सां या एज वेल सां कनेक्टेड हुजनि, त असां उन्हनि सां जेको आहे पुट छा लॻाईंदासीं, सिंगुलर हेल्पिंग वर्ब लॻाईंदासीं। मिसाल कीअं, द शिप विथ इट्स क्रू वाज लॉस्ट। यानी हिकिड़ो जहाज़ आहे ऐं उहो पंहिंजे सॼे अमले सां गॾु घुम आहे। हाणे इहे छा आहिनि पुट, एज वेल एज या विथ। ठीकु आहे, छा थो चए, द सिंधी एज वेल एज उर्दू वाज टॉट देयर। ॾिसो, हिते एज वेल एज लॻी त असां छा लॻायोसीं पुट, हिते वाज लॻायोसीं। ऐं मां छा चयुमि, द शिप विथ इट्स क्रू, माना साॻी ॻाल्हि आहे। ऐं ॿियो छा सां जुड़ियल आहे, विथ सां, ऐं ॿियो एज वेल एज सां, त उते बि असां छा लॻाईंदासीं पुट, सिंगुलर वर्ब लॻाईंदासीं, यानी हिते असां वाज लॻाईंदासीं। नेक्स्ट पॉइंट आहे असांजी, टू आर मोर सिंगुलर सब्जेक्ट्स connected by or nor required a singular verb। यानी अहिड़ा
हिकु या हिक खां वधीक सब्जेक्ट, सिंगुलर सब्जेक्ट जेके छा सां कनेक्टेड हुजनि पुट, या आर सां या नॉर सां. एग्जाम्पल आहे अवर हैप्पीनेस आर अवर सारो इज ड्यू टू अवर ओन एक्शंस. ॾिसो हीअ आर सां इस्तेमालु थियल आहे. हैप्पीनेस सिंगुलर आहे, सारो सिंगुलर आहे. कनेक्ट छा सां थियल आहे पुट? ॿिन्ही सां, आर सां थियल आहे. त असां छा लॻायो आहे पुट हिन में? सिंगुलर वर्ब लॻायो आहे. नेक्स्ट आहे नाइदर फूड नार वाटर. हाणे ॾिसो ही बि हिकिड़ो सिंगुलर सब्जेक्ट आहे, ही बि हिकिड़ो सिंगुलर सब्जेक्ट आहे. असां हिन सां छा लॻायो आहे? वाज़ लॻायो आहे. छाजे करे? त ही नॉर सां आहे. ठीकु आहे. नाइदर फूड नॉर वाटर वाज टू बी फाउंड देयर. हाणे अचो चए थो बट when one of the subjects joined by are or nar is plural, the verb must be plural and the plural subject should be placed nearest the verb. बस शयूं ज़हन में रखंदो. हिकु त आर हुजे, ॿियो नार हुजे, ऐं उन्हनि ॿिन्ही मौक़ो हिकिड़ो सब्जेक्ट प्लूरल आहे. यानी हिकु त आर लॻायो या नार लॻायो. हिते छा हुयो त हुन सां छा लॻंदो पुट? सिंगुलर लॻंदो न डेफिनेटली. पर चए थो आर बि इस्तेमालु थियल हुजेसि या नार इस्तेमालु थियल हुजे, पर ॿिन्ही मां हिकिड़ो सब्जेक्ट जेकॾहिं प्लूरल आहे त चए थो पहिरियों सिंगुलर रखो, पोइ प्लूरल रखो, ऐं जेको वर्ब हूंदो उन प्लूरल सां फॉलो कंदो. ॾिसो कीअं. नाइदर द चेयरमैन नॉर द डायरेक्टर्स आर प्रेजेंट. न चेयरमैन न डायरेक्टर मौजूद ई न आहे. ठीकु आहे. त हिते ॾिसो चेयरमैन तव्हांजो सिंगुलर सब्जेक्ट आहे, ऐं कनेक्ट छा सां थियल आहे? नार सां. ऐं पोयों छा अथसि? प्लूरल आहे. त असांजे वर्ब कंहिंखे फॉलो कयो? हिन खे. पहिरें में छा चए त नार आर लॻे या नार लॻे त छा लॻाईंदासीं? सिंगुलर. पर ॿिए में छा चए त जेकॾहिं उन्हनि ॿिन्ही मां को हिकिड़ो सब्जेक्ट अगरि प्लूरल आहे त उनखे तव्हां बाद में रखंदो. पहिरियों सिंगुलर रखो, पोइ प्लूरल रखी करे उनखे उहो वर्ब ॾियो प्लूरल वारो. चए थो नेक्स्ट पॉइंट आहे when the subjects joined by are or nor are of different persons, the verb agreement with the nearer as. मिसाल कीअं? चए थो जेकॾहिं आर सां थियल आहिनि या नॉर सां थियल आहिनि, पर सब्जेक्ट डिफरेंट आहिनि, माण्हू डिफरेंट आहिनि, त चवनि था जेको वर्ब लॻंदो उहो नियरेस्ट सां लॻंदो. मिसाल कीअं? चए थो आइदर ही आर आई एम. ॾिसो हीअ सां छा लॻंदो आहे? असांजो हेल्पिंग वर्ब इज़ लॻंदो आहे. अच्छा, विच में आर आहे, पोइ छा आहे? आहे. हिते असां आर न लॻाईसीं. आर माना प्लूरल वारी आर न लॻाईसीं. असां छा कयोसीं? उन नियरेस्ट वन खे फॉलो कयोसीं. छा थो चए? नाइदर यू नॉर ही इज़ टू ब्लेम. हाणे ॾिसो हीअ सां हे लॻाए या यूअ सां? हीअ सां. यानी थिए थो त आर हुजे या नार हुजे, ॿ डिफरेंट शयूं आहिनि. ठीकु आहे. ॿ डिफरेंट छा आहिनि पुट? माण्हू आहिनि. ॾिसो हिते ही आहे, हिते आया, हिते यू आहे, हिते ही आहे. असां फॉलो कंदासीं नियरेस्ट खे जेको आख़िर में छॾियूं था. सही आहे. मिसाल मां त चवां असलम आर आई. हिते छा लॻंदो? असलम सां इज़ लॻंदो या हिते एम लॻंदो? एम लॻंदो डेफिनेटली. छो त हाणे आर खां पोइ जॾहिं आख़िरी मां आहियां त पोइ आए खे फॉलो कंदो हेल्पिंग वर्ब. ऐं तव्हांखे जॾहिं ही टेस्ट में ईंदो न, उते तव्हांजो इम्तिहान थींदो. उते तव्हांखे इहो सम्झणो पवंदो त हिते कहिड़ो लॻे. हालांकि ॾिसो अगरि असां हे कानून न पढ़ूं न त असांजे लाइ ही प्रॉब्लम हुजे त ही असां छा लॻायूं. असां हिते बि आर लॻाईंदासीं. छो त चवंदासीं न भाउ हिते त ॿ इस्तेमालु थियल आहिनि, ही बि आहे, बि आहे, ॿ माण्हू इस्तेमालु थियल आहिनि, पोइ त मां हिते आर लॻायां न, ॿ ॼणा आहिनि. पर न, हिते एंड जी ॻाल्हि नथी हलेव. एंड सां असां आर लॻाईंदा आहियूं. हिते आर थो अचे. आर. असलम या मां. असलम ऐं मां न. असलम ऐं मां सां आर लॻंदी, पर असलम या मां त असां मूं सां हिते माना जेको लास्ट वन हूंदो उनखे असांजो हेल्पिंग वर्ब फॉलो कंदो. ठीकु आहे पुट. हीअ असांजी पॉइंट क्लियर थी वई. ओके. हिकिड़े हिते नोट करिणो आहे हिकिड़ी शइ खे. कहिड़ी? कॾहिं कॾहिं ईअं न आहे करिणो त अलॻि अलॻि हेल्पिंग वर्ब ॾेई छॾियो. मिसाल हिकिड़ो कीअं? ईअं न आहे करिणो त ही इज़ मिस्टेकन आर एल्स आई एम. न का हिन मिसाल ग़लती कई न मां. अहिड़े चवण जो मतिलबु आहे हिन में त ईअं बि न आहे करिणो त जिते तव्हांखे ईअं थो अचे त असलम नॉर आई एम, त ईअं न आहे कंदो असलम इज़ नॉर आई एम. ईअं न आहे करिणो. माना इहा शइ थोरी ज़हन में रखंदो. हीअ तव्हांखे मूं हिते इहा पॉइंट बि लॻाई आहे. अच्छा, नेक्स्ट पॉइंट आहे. स्क्रीन ते बक़ाया एग्जाम्पल ॾेई वेंदुमि. हिते सिर्फ़ु मूं ॿ लिखिया आहिनि त आइदर, नाइदर, ईच, एवरी वन, मेनी, मस्ट बी,
followed by a singular verb. हे जिते जिते इस्तेमाल थींदा आहिनि इन्हनि सां singular verb ई लॻंदो आहे. मिसाल कीअं, every one of boys loves to write. ठीकु आहे, हाणे ॾिसो हिते boys आहे न, पोइ असां छा लॻायो, loves. loves असां प्रेज़ेंट सिंपल टेंस में पढ़ियाऊं त जेको verb singular हूंदो आहे असां हुन छा es लॻाईंदा आहियूं न, त singular verb इस्तेमालु थियल आहे हिन जो. ॿियो आहे many a man has done so. केतिरा ई माण्हू इहो करे चुका आहिनि, पर ॾिसो हिते छा लॻायो आहे, मां हेज़ लगायो आहे. त माना जाते ही जेके वर्ड्स अचनि था अॻियों इस्तेमालु थियनि था त उते असां जेको आहे वर्ब बि सिंगुलर इस्तेमालु कंदासीं. अच्छा अॻिते हलो, चए थो टू नाउन्स क्वालिफाइड बाय ईच आर एवरी इवन दो कनेक्टेड बाय एंड. चए थो अहिड़ा लफ़्ज़ अहिड़ा नाउन जेके या त ईच सां या एवरी सां शुरू थियनि, भले उन्हनि जे विच में एंड हुजे पोइ बि उहे सिंगुलर वर्ब खणंदा. मिसाल कीअं, एवरी बॉय एंड एवरी गर्ल. हाणे ते एंड बि इस्तेमालु थियल आहे, है न. हुते असां छा पढ़ियोसीं त जाते एंड इस्तेमालु थियो आर लॻाईंदा आहियूं, पर चए थो बीहो जाते ईच या एवरी लिखियल हुजे न, ईच या एवरी लॻल हुजे नाउन सां त उते बीहो, उते तव्हांजो सिंगुलर वर्ब लॻे. ईच बॉय एंड एवरी गर्ल वाज गिवन अ पैकेट. इते असां छा कयूं आहे, अगरि इहो असांखे ख़बर न हुजे त असां आर लॻायूं आहे, वटि एंड बि लॻियल आहे, ॿ माण्हू आहिनि पर डिफरेंट आहिनि, अब आर लॻाएसि न अगरि हिते आहे. ॿियो आहे चए थो सम नाउन्स विच आर प्लूरल इन फॉर्म बट सिंगुलर इन मीनिंग टेक अ सिंगुलर. अच्छा कुझु वरी अहिड़ा हूंदा अथव जेके सब्जेक्ट हूंदा अथव ॾिसण में प्लूरल लॻंदा आहिनि पर माना में असांजो सिंगुलर हूंदा आहिनि. मिसाल मैथमेटिक्स, मैथमेटिक्स एस अथसि न आख़िर में, पर हीअं ॾिसूं न चवंदा प्लूरल थियल आहे, पर इहो प्लूरल न आहे. इहो कॉन्सेप्ट असां कहिड़ो वरितो आहे, हिन जो सिंगुलर आहे न असांजो. अब मिसाल सियासत, पॉलिटिक्स इज़ नन ऑफ माई बिज़नेस. मुंहिंजो माना कोई तालुक ई न आहे न सियासत सां. त हाणे हिते मां पॉलिटिक्स जेको इस्तेमालु कयमि सियासत, माना मां हिते सिंगुलरिटी वरितमि. त चवनि था अहिड़ा नाउन जेके माना ॾिसण में त प्लूरल हुजनि, पर अगरि तव्हां मफ़हूम वठो था उहो सिंगुलर आहे, त हुन सां वर्ब कहिड़ो लॻाईंदो पुट, सिंगुलर लॻाईंदो. उन खां पोइ चए थो पेन्स एंड मीन्स. अच्छा पेन्स माना ॾुख, मीन्स माना ज़रिया वग़ैरह जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं न, पेन्स एंड मीन्स. अब जेके तुंहिंजा मीन्स कहिड़ा आहिनि, तुंहिंजा सोर्सिस कहिड़ा आहिनि, रस्ता कहिड़ा आहिनि, है न. चए थो पेन्स एंड मीन्स टेक आइदर सिंगुलर आर प्लूरल वर्ब बट द कंस्ट्रक्शन मस्ट बी कांस्टेंट. चए थो तव्हां पेन्स ऐं मीन्स जेको वणे या सिंगुलर इस्तेमालु कयो, छा थो चवां, जेको तव्हांखे वणे सिंगुलर कयो या प्लूरल कयो, पर जेकॾहिं काई पैराग्राफ लिखो था ऐं हिकिड़ो दफ़ो तव्हां मीन्स खे करे आया हो प्लूरल वर्ब सां, चए थो सॼी कंस्ट्रक्शन हुनखे वरी प्लूरल ई रखंदो. मिसाल तव्हां चयो त पेन्स आर, ठीकु आहे, ॾुख, ॾुखनि सां तव्हां इज़ न लॻाई, तव्हां करे वियो आर. हाणे तव्हां पूरो पैराग्राफ था लिखो था, हाणे जाते जाते इस्तेमालु कंदो हुन छा इस्तेमालु कंदो पुट, आर इस्तेमालु कंदो. बसि चए थो या हिनखे सिंगुलर वर्ब ॾियो या प्लूरल ॾियो, पर कंस्ट्रक्शन मस्ट बी कांस्टेंट. जेका तव्हां पोइ हिते जेको हुनखे यूज़ कयो उते तव्हां हुनजो ख़्यालु कंदव त मां अगरि हुते हाणे हिनखे प्लूरल करियमि त हाणे सॼे में प्लूरल हूंदो. मिसाल कीअं, ग्रेट पेन्स हैव बीन टेकन या मच पेन्स हैज़ बीन टेकन. जेका बि कंस्ट्रक्शन खणो अॻिते तव्हांखे हुनखे कैरी ऑन करिणो आहे, भले पैराग्राफ में. अच्छा उन खां पोइ चए थो, अच्छा ही हिकिड़ो एग्जाम्पल आहे, ऑल पॉसिबल मीन्स हैव लॻायो या हैज़ लॻायो, तव्हांजे मथां आहे. बिन ट्राइड, सभु ज़रिया, मीन्स माना रस्ता, ज़रिया, सभु असां इस्तेमालु करे चुका आहियूं. हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे हिते प्लूरल ॾियो या सिंगुलर ॾियो. चए थो हाणे वरी जेके मीन्स अगरि कंहिंजी दौलत में तव्हां इस्तेमालु कयो, ठीकु आहे न भाउ, तुंहिंजी जेका बि दौलत आहे, मीन्स माना दौलत लाइ बि इस्तेमालु थींदो आहे. चवनि था जॾहिं दौलत जे लाइ मीन्स इस्तेमालु कयो त उते हिनखे प्लूरल कंदो, उते सिंगुलर न. मीन्स अगरि ज़रियनि जे लाइ तव्हां इस्तेमालु कयो पोइ त तव्हांजी मर्ज़ी आहे, पर जेकॾहिं तव्हां इनकम जे लाइ, मिल्कियत लाइ, दौलत जे लाइ मीन्स इस्तेमालु कयो था न, उते तव्हांखे हतमन छा ॾियणो आहे, हिनखे प्लूरल वर्ब ॾियणो आहे. नेक्स्ट असांजी जेका पॉइंट आहे उहा आहे त सम नाउन्स विच आर सिंगुलर इन फॉर्म बट प्लूरल इन मीनिंग टेक अ प्लूरल वर्ब. हाणे पहिरियों छा हुयो त प्लूरल नाउन हुजनि पर सिंगुलर हुजनि कॉन्सेप्ट में, त हुन सां वर्ब कहिड़ो लॻंदो, सिंगुलर. पर हिते ॿी ॻाल्हि थो करे, जेकॾहिं नाउन सिंगुलर आहे या सब्जेक्ट सिंगुलर आहे पर
उन जी जेका मीनिंग प्लूरल आहे त उहे प्लूरल वर्ब खणंदा। मिसाल कीअं, प्रेज़ेंट मार्केट रेट 12 डज़न कॉस्ट 100 रुपीज़। हाणे हे ॾिसो कास्ट माना जी माना हिते हूअं कॉस्ट सां एस लॻे आहे अगरि इहो सिंगुलर हुजे हा त, यानी 12 डज़न, हूअं डज़न खे असां छा सिंगुलर वठंदा आहियूं न, प्लूरल छा आहे हुनजो डज़न सां। पर जेकॾहिं तव्हां आहे सिंगुलर पर जेकर तव्हां कॉन्सेप्ट में हिनखे प्लूरल था वठो ऐं प्लूरल कॉन्सेप्ट था ॻाल्हायो त पोइ हिन में वर्ब बि छा लॻंदो पुट, प्लूरल लॻंदो। ठीकु आहे, जीअं मां कॉस्ट लॻायो आहे, कॉस्ट सां गॾु मां एस नाहे लॻाई। ठीकु आहे, उन खां पोइ आहे नन दो प्रॉपरली सिंगुलर कॉमनली टेक्स अ प्लूरल वर्ब। चए थो हूअं जेको नन आहे न इहो सफ़ा सिंगुलर आहे, पर पोइ इहो जेको आहे खणंदो पाण सां कहिड़ो वर्ब आहे, प्लूरल खणंदो आहे। नन आर सो डीप एज दोस हू विल नॉट हियर, यानी ॾिसो हिते नन सां गॾु इन्हनि छा लॻाई आहे, आर लॻाई आहे। ठीकु। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां वीडियो में बि ऐं तव्हांजी क्लास में बि वाज़िह करे छॾियां, ग्रामर में एक्सेप्शनल केसिस हूंदा अथव, इन खां कोई बि डिनाय नथो करे सघे। ठीकु आहे, हीअ मां जेको अॼु जो वीडियो आहे, अॼु जेको बि तव्हां सां मां क्लास कयो आहे, इहो रेनेन मार्टन मां आहे। उनजो पूरियूं ईच एंड एवरी पॉइंट मां जेको आहे सो तव्हांजी स्क्रीन ते बि हूंदी ऐं पेज नंबर बि मेंशन हूंदा। ठीकु आहे, बाक़ी अगरि कोई एक्सेप्शनल केसिस खणी थो अचे त आर अलाउड। हीअ इलाही इंपॉर्टेंट पॉइंट अथव, हिनखे थोरो ॾिसिजो त व्हेन द प्लूरल नाउन इज अ प्रॉपर नेम फॉर सम सिंगल ऑब्जेक्ट आर सम कलेक्टिव यूनिट इट मस्ट बी फॉलोड बाय अ सिंगुलर वर्ब। यानी ॾिसो द यूनाइटेड स्टेट्स, अलाए केतिरा जेको आहे सो मिसाल फॉलन नाइट्स। ठीकु आहे, हाणे कुझु अहिड़ा एग्जाम्पल्स जेके तव्हांजी स्क्रीन ते बि हूंदा, तव्हां सां मां नोट्स में शेयर कंदुमि, उहे आहिनि प्लूरल, पर छो त कंहिं किताब जेको प्रॉपर नाउन आहे उनजो नालो आहे हिकिड़ो ख़ासि, भले उन प्लूरल रखियो हुजे पर आहे त कंहिं, मिसाल जीअं आहे त यूनाइटेड स्टेट्स। हाणे तव्हां त इज़ी लॻाईंदव नी, द यूनाइटेड स्टेट्स हैज़ अ बिग नेवी, तव्हां उनजी ॻाल्हि था कयो न, उनखे पंहिंजी वॾी नेवी आहे, त ॾिसो तव्हां हूअं त प्लूरल आहे न, ठीकु आहे, हुन में केॾियूं स्टेट्स आहिनि, त इन जे करे असां जेको आहे अहिड़ा प्लूरल नाउन, हे प्लूरल नाउन हूंदा अथव पर इहे प्रॉपर नेम हूंदा आहिनि। ॿिया बि एग्जाम्पल स्क्रीन ते हूंदो, उहे बि तव्हां नोट करे वठिजो। ॿियो आहे वेन अ प्लूरल नाउन डेनोट्स सम स्पेसिफिक क्वांटिटी आर अमाउंट कंसीडर एज अ होल द वर्ब इज जनरली सिंगुलर। मिसाल कीअं, असां चवंदा आहियूं न 15 मिनट्स आर इनफ, न 15 मिनट्स इज इनफ, छो त कोई हिकिड़ो स्पेसिफिक हिकिड़ो पैकेज आहे, अमाउंट आहे, उनखे असां एज अ होल था कयूं, 15 मिंट ई अलो अथव तव्हांखे, त चवंदा 15 मिनट्स इज अलोट टू यू फॉर दिस टेस्ट। ठीकु आहे, छा थो चवे पुट, स्पेसिफिक क्वांटिटी आहे न 15 मिंट। ॿियो आहे 10 किलोमीटर इज अ लॉन्ग वॉक, हाणे हिकिड़ो पैकेज था ॾियो, हिकिड़ी ॻाल्हि था कयूं, 10 किलोमीटर हिकिड़ी वॉक आहे, तव्हां चवंदा इज़ अ लॉन्ग वॉक, इन सां तव्हां सिंगुलर लॻाईंदो। उमेद आहे त अॼु जो जेको टॉपिक आहे तव्हां सभिनी खे बि डेफिनेटली इहो सम्झ में अची वियो हूंदो त सब्जेक्ट जी वर्ब सां एग्रीमेंट इंतिहाई ज़रूरी आहे, टेस्टनि में बि ऐं असांजे कोर्सिस जे अंदरि बि। सो इंशाल्लाह वरी मिलंदासीं कंहिं नए टॉपिक सां, तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।